अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मौजूद आहियां कराची गुलशन हदीद रोशन तारा सेकेंडरी स्कूल में। हिन स्कूल में ॿारनि ॾींहुं राति हिकु करे वॾी महिनत सां साइंसी प्रोजेक्ट ठाहिया आहिनि। उहे प्रोजेक्ट तव्हांखे ॾेखारण वारो आहियां, तमामु ई ज़बरदस्त आहिनि। सो अचो मूंसां गॾु त मां तव्हांखे ॿारनि जूं महिनतूं ॾेखारियां। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो शाबी बि आहे। मां हिते सीनियर टीचर आहियां। 9th 10th में जेको आहे विज़िटिंग पीरियड्स वठंदी आहियां साइंस जा। अच्छा, असांजो जेको एग्ज़िबिशन जो प्रोग्राम आहे इन में तमामु घणा प्रोजेक्ट सुठा ठाहिया विया, जंहिंजी टोटल तइदाद जेका आहे 25 आहे। 25 प्रोजेक्ट्स ते स्टूडेंट्स तमामु घणी महिनत कई आहे ऐं सभिनी स्टूडेंट्स जेको आहे ॾींहुं राति इन ते कमु कयो आहे। ऐं असां ख़ुशि आहियूं त तमामु जेके विज़िटर्स हुआ सभिनी एप्रिशिएट कयो असांजे प्रोजेक्ट्स खे। ऐं असांजो जेको इहो साइंस एग्ज़िबिशन वारो प्रोग्राम आहे तक़रीबन कामयाबु ई रहियो आहे। अच्छा मैडम, जेके पेरेंट्स जेके पीउ माउ पंहिंजे ॿारनि ॾे तवजा नथा ॾियनि, उन्हनि जो साथ न करे, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदा? अच्छा, उन्हनि पेरेंट्स जे लाइ मां स्पेशली ॻाल्हि कंदमि जो असां जेको आहे इन्विटेशन लेटर जेको आहे सेंड कयो आहे पेरेंट्स खे त साइंस एग्ज़िबिशन जेका आहे अची करे अटेंड कनि। लेकिन मां अफ़सोस सां थी चवां ऐं मूंखे ॾाढो दिली तकलीफ़ थी आहे त असांजा जेके सिंधी पेरेंट्स आहिनि हिन में शामिलु घटि थिया आहिनि, मतिलबु न हुजण जे बराबरि। कुझु पेरेंट्स आया आहिनि लेकिन मेजॉरिटी जेको आहे पेरेंट्स जेको आहे न ॿारनि खे एप्रिशिएट कयो अची करे, न उन्हनि जा प्रोजेक्ट्स ॾिठूं। मतिलबु उहे पंहिंजे ॿारनि सां बि मतिलबु उन्हनि उहो न कयो जो पंहिंजे ॿारनि खे अहसासु ॾियारनि आहे त असां उन्हनि सां गॾु ई उन्हनि खे इनकरेज कंदा। अच्छा, अगरि पेरेंट्स जी सपोर्ट हुजे ॿारनि खे त उनजो ज़हन बि खुले थो, वधीक तव्हां तजुर्बेकार थोरी रोशनी जो ॻाल्हि थिए। मां पाण मदर आहियां, बीइंग अ मदर, मुंहिंजा बि ॿार आहिनि। ॿारनि सां अगरि पेरेंट्स फुल कोऑपरेट कनि, उन्हनि खे एप्रिशिएट कनि, मां त चवां थी ॿार तरक़ीअ जी मंज़िलुनि ताईं अलाए किथे पुॼंदो। ऐं पेरेंट्स सोचे बि नथा सघनि त उन्हनि जी औलाद केतिरी तरक़ी करे थी सघे। ऐं उहे ॿार हमेशह पोइ त रहिजी वेंदा आहिनि जंहिंजा पेरेंट्स उन्हनि सां कोऑपरेट न कंदा आहिनि। वॾी महिरबानी। मुंहिंजो नालो अली हुसैन ग्रोही आहे। मां चेयरमैन आहियां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो। अॼु रोशन तारा स्कूल गुलशन हदीद में साइंस एग्ज़िबिशन जो मुआइनो कयो ऐं हुनजो जेको आहे इफ़्तिताह कयो। जेके प्रोजेक्ट्स ॿारनि ठाहिया आहिनि उहे तमामु ज़बरदस्त आहिनि। हर लिहाज़ खां साइंस जे हर मौज़ू खे ॿारनि जेको आहे सुहिणे नमूने सां एक्सप्लेन कयो ऐं पंहिंजी जेका टैलेंट आहे उहो ज़ाहिर थियो। रोशन तारा स्कूल असांजा हूअं बि तमामु बहितरीनु हलनि पिया ऐं टैलेंटेड ॿार उन्हनि में आहिनि, पर हिन तरह जा जेके एग्ज़िबिशन्स आहिनि उन्हनि में ॿारनि जी जेका नशोनुमा आहे उहा साइंस जे हवाले सां या ॿियनि जे हवाले सां सुठी थी थिए। उन हवाले सां मां उस्तादनि खे, शागिर्दनि खे ऐं गुलशन हदीद जे मैनेजमेंट खे मुबारकबाद थो पेश करियां त हुननि अहिड़े नमूने जो जेको आहे एग्ज़िबिशन क़ाइमु करे ऐं ॿियनि जे लाइ हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त असांजा ॿिया स्कूल जेके रोशन तारा जा आहिनि उहे बि हिन तरह जो एग्ज़िबिशन इंशाल्लाह कंदा। Myself Momna from class 9. This is our project named environmental pollution. We can define only 4 types of pollution: water pollution, land pollution, noise pollution and air pollution. Air pollution जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे जेको फैक्ट्रीज़ मां धुओं वग़ैरह निकिरंदो आहे जंहिंजी वजह सां असांजी हेल्थ ते इलाही इफेक्ट पवंदो आहे। एंड वाटर पोल्यूशन उहो हूंदो आहे जेको असांजे घर मां सीवेज वग़ैरह जो लाइन्स निकिरंदियूं आहिनि या फैक्ट्रीज़ वग़ैरह जो जेको कचिरो हूंदो उहो बि असां रिवर्स वग़ैरह में उछलाए छॾंदा आहियूं त उहो मतिलबु इकोसिस्टम लाइ ॾाढो मतिलबु नुक़सानकार हूंदो आहे। उन खां पोइ अची थी वञे लैंड पोल्यूशन। लैंड पोल्यूशन उहो हूंदी आहे जेको मतिलबु असां घर वग़ैरह जो कचिरो जेको हूंदो आहे असां उहो उछलाए छॾंदा आहियूं ज़मीननि ते, या असां मतिलबु इलाही टाइप जो असां कचिरो उछलाईंदा आहियूं, उनमें लैंड पोल्यूशन इंक्लूड थी वेंदी आहे। नॉइज़ पोल्यूशन उहा हूंदी आहे जेके मतिलबु व्हीकल्स वग़ैरह जो जेको आवाज़ हूंदो आहे या इंडोर नॉइज़ हूंदो आहे या आउटडोर नॉइज़ हूंदो आहे, उनखे असां पंहिंजो नॉइज़ पोल्यूशन चवंदा आहियूं। नॉइज़ पोल्यूशन मतिलबु घरोला आवाज़ हूंदा आहिनि, जीअं मतिलबु ॿाहिरि जो रोइण वग़ैरह अची वेंदो आहे, ऐं ॿाहिरों आवाज़ कीअं जेके फेस्टिवल्स वग़ैरह थींदा आहिनि इनजे करे मतिलबु इलाही इफेक्ट्स थींदा आहिनि असांजे। थैंक यू। अस्सलाम वालेकुम, माय नेम इज़ उमामा, आई एम फ्रॉम क्लास 8. Assalamualaikum, I am Safia Abbas. I am from class 9. My name is Shafaq Iqbal, I am from class 9. I am Abdul Latif, class 8. हे प्लांट सेल और एनिमल सेल आहे। एनिमल सेल जे अंदर मौजूद हूंदा, हे प्लांट सेल जे अंदर मौजूद हूंदा। हिननि हे प्लांट सेल उहो आहे त जेको मतिलबु एनिमल सेल इज़ द बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिविंग थिंग्स इन एनिमल लाइ बि हूंदो आहे। त हे हुनजो न्यूक्लियस आहे। जीअं असांजे असांजी बॉडी में दिमाग़ असां सॼे फंक्शन्स खे हलाईंदो आहे त हे सॼे इन्हनि जे फंक्शन्स खे हलाईंदो आहे। ऐं हे असांजो गोल्गी अपरेटर्स ऐं हे असांजो माइट्रोकॉन्ड्रिया आहे जेको ATP जो कमु कंदो आहे, ATP ठाहींदो आहे। ऐं हे असांजो आहे लाइसोसोम्स
जेके रिलीज़ कंदा आहिनि प्रोटेक्शंस ऑफ सेल ऐं हे असांजा सैंट्रियोज़ आहिनि ऐं हे असांजा साइटोप्लाज़म। ये प्लांट सेल है, प्लांट सेल में सेल वॉल होंगी है, एनिमल सेल में सेल वॉल न होंगी है। जो येलो कलर जी तक नजर अचे थी ये सेल वॉल है। ये सेल जी प्रोटेक्शन लाइ होंगी है, जी सेल के का रोशनी डैमेज न कर सके। जो कि सनलाइट प्लांट्स में वेंदी आहे तो उनके वरी डैमेज न कर सके, इन लाइ होंदी आहे। ग्रीन कलर जी नज़र अचे थी ये सेल मेम्ब्रेन है। ये सेल मेम्ब्रेन जेका हूंदी आहे या इन येलो वारी लाइन आहे साइटोप्लाज़म चइबो आहे, इन जी प्रोटेक्शन कंदी आहे। हे जो ग्रीन कलर नज़र अचे थो वैक्यूल आहे। जॾहिं असां बूटनि खे पाणी ॾींदा आहियूं, सिधी रोशनी ॾींदा आहियूं, हे इन जे अंदरि वञी जमा थी वेंदा आहिनि। पाणी ऐं सॉल्ट ऐं कार्बोहाइड्रेट्स जेके हूंदा आहिनि उहे वैक्यूल्स में वञी जमा थी वेंदा आहिनि। हे वैक्यूल्स न्यूक्लियस आहे। जीअं असां इंसान जे अंदरि दिमाग़ कमु कंदो आहे उहे वैक्यूल्स में न्यूक्लियस कमु कंदो आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो फ़राद आहे। मां क्लास 10 में पढ़ंदो आहियां रोशन तारा सेकेंडरी स्कूल में। मुंहिंजो अॼु प्रोजेक्ट एसिडेंट ते आहे, जेको एसिडेंट जेका थींदी आहे उनजी वर्किंग ते मुंहिंजो हिकिड़ो वर्किंग मॉडल आहे। हे जेके वर्किंग एसिडेंट जेका थींदी आहे उनजी जेका फैक्ट्री उनजी वजूहात जेका आहे फैक्ट्री या जेके गाॾियुनि में जेके धुआं निकिरंदा आहे इहे वञी एयर में वञी शामिल थी था वञनि। ऐं पोइ जेके जॾहिं बारिश थींदी आहे त पोइ उहे जेके आहिनि त पोइ पाणी जी फॉर्म में हेठि ईंदा आहिनि ऐं जेके असांजे ज़मीन ते ॿूटा आहिनि ऐं जानदार जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुचाइनि थियूं ऐं इहे असांजे लाइ नुक़सानदेह आहिनि। I am Hidayat from class 7. I am Zainab. I am Benazir. I'm Swara Sindhu. I'm Faiza Abbas. अच्छा, ही प्रोजेक्ट जे बारे में थोरो तव्हां ब्रीफ कयो असांखे त ही तव्हां छा ठाहियो आहे ऐं इन जा फ़ाइदा कहिड़ा कहिड़ा आहिनि। ये सोलर पावर इरिगेशन सिस्टम है। जेका सिज जी तपिश हूंदी आहे उहा सोलर पैनल ते पवंदी आहे। सोलर पैनल जी तपिश हेॾे वेंदी आहे कंट्रोलर में बिजली ठहंदी आहे ऐं उहा बिजली वेंदी आहे पंप में। और पोइ पंप मां वरी इरिगेशन थींदी आहे। ठीकु। Solar energy is the radiation from the sun capable of heat producing, causing chemical reaction or generating electricity. अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो रहमतुल्लाह आहे। मां क्लास मैट्रिक में पढ़ंदो आहियां ऐं रोशन तारा स्कूल में। ऐं मुंहिंजे प्रोजेक्ट जो नालो कंडक्टर एंड इंसुलेटर आहे। ठीकु आहे। ऐं कंडक्टर जी माना आहे कंडक्टर आर थ्रो सबस्टेंस विच इलेक्ट्रिसिटी कैन नॉट फ्लो आर कॉल्ड कंडक्टर। इंसुलेटर मीन्स इंसुलेटर आर थ्रो सबस्टेंस थ्रो विच इलेक्ट्रिसिटी कैन नॉट फ्लो आर कॉल्ड इंसुलेटर। मुंहिंजी माना इहे थी त कंडक्टर जेकी शयूं हूंदियूं आहिनि बिजली पाण में कंडक्ट कंदियूं आहिनि ऐं जेके इंसुलेटर हूंदियूं आहिनि उहे पाण में बिजली कंडक्ट न कंदियूं आहिनि। जीअं हिन में आयरन में बिजली कंडक्ट थींदी आहे, वुड में न थींदी आहे। ऐं हेवी वुड आहे हिन में बिजली कंडक्ट न थींदी। हिन जे अंदरि लीड लॻल आहे न हीअ पाण में बिजली कंडक्ट कंदी आहे। हीअ प्लास्टिक केब आहे हीअ पाण में बिजली कंडक्ट न कंदो आहे। ऐं हीअ टेप आहे हीअ पाण में बिजली कंडक्ट न कंदो आहे। ऐं जेके हिन जे अंदरि लीड लॻल आहे इहो अक्सर माण्हुनि खे ख़बर न आहे त हिन जे अंदरि इहो वाक़ई बिजली कंडक्ट कंदी आहे या न कंदी आहे। मां तव्हांखे एक्सपेरिमेंट करे थो ॾेखारियां। हीअ आयरन आहे, हीअ आयरन जो ॾिसो बल्ब भरे सम्झो हीअ कंडक्टर आहे। हीअ वुड आहे हीअ पाण में बिजली कंडक्ट नथो करे तंहिंजे करे बल्ब नथो भरे। हीअ बि कंडक्टर आहे हिन जी वुड लॻल आहे हीअ बल्ब भरे थो। हीअ प्लास्टिक केब आहे हीअ इंसुलेटर आहे हीअ बि इंसुलेटर आहे। हिनजो मतिलबु इहो आहे त हीअ अक्सर माण्हुनि खे हीअ ख़बर न हूंदी त हिनजे अंदरि जेकी लीड लॻल आहे हीअ कंडक्टर आहे इंसुलेटर आहे। दोस्तों, मां पंहिंजी नंढड़ीअ खे सपोर्ट करण आयो आहियां ऐं उन खां इंटरव्यू वठंदुसि तव्हांखे ॿुधाईंदुसि त अनमोल छा ठाहियो आहे। अनमोल सां 3 नंढियूं ॿियूं गॾु आहिनि। उन खां बि पुछंदा की धीउ अनमोल मूंसां गॾु आहे ऐं 3 नंढियूं उन खां पुछूं था त तव्हां छा। My name is Assalamu alaikum. My name is Anmol. I study in class 2. And now I and my group members will explain season. Months are December to February. It is cold days. In some place snow in winter. We wear warm clothes to keep warm. We eat orange, carrot, soft dry fruit like nuts. Winter is the season between autumn and spring. Some days are raining. The days are short and the nights are longer. My name is Dua and from class 2. Month are September to autumn. Month are September to November. It has cool days. In some leaf fall off some trees. Days become shorter and night become longer. Harvest festival often take place during autumn. It is windy season. Clouds are made. Autumn is the between season of summer and winter. Thank you. Assalamualaikum. My
name is Abdul Manan. I study in class 2. So will be spring. Month are March to May. It has 1 day. Trees grow new leaves during this season. We see rainbow in the sky. People like to gardening. The days are start getting longer and night becomes shorter. In spring, many baby animals are born. Spring is the season between winter and summer. Thank you. My name is Sanaullah. I am class 8, Roshan Tara Secondary School. My name is Nehmatullah. I am class 8. My name is Roshan Tara Secondary School. My name is Samaslu. I am class 8, Roshan Tara Secondary School. My name is Saima from class 8. I am a student of Roshan Tara Secondary School. अच्छा चारई तमामु मिली जुली करे जेको प्रोजेक्ट ठाहियो आहे इन जो नालो ॿुधायो ऐं हीउ फ़ाइदेमंद इंसान ज़ात जे लाइ आहे। सर न्यूक्लियर पावर आहे ऐं इन जी जॻह न असां बिजली पैदा कंदा सर इन जो फ़ाइदो इहो आहे त असांखे बिजली मिलंदी आहे ऐं के इलाइक़ा अहिड़ा हूंदा आहिनि जिथे लाइट अवेलेबल न हूंदी आहे इन जे लाइ मतिलबु उन्हनि खे ज़िंदगी आम ज़िंदगी में न एॾी मुश्किलातूं थींदियूं आहिनि जीअं शहर वग़ैरह सिटीज़ आहिनि न उन में लाइट्स हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी कंफर्टेबल हूंदी आहे। सर एक कूलिंग कंडेंसर आहे हिन में वार्म एयर जेका उहा प्रोड्यूस थींदी आहे ऐं कूल एयर प्रोड्यूस थींदी आहे। जेका वार्म एयर आहे उहा ॿाहिरि हली वेंदी आहे ऐं जेका कूल एयर आहे हिन में अंदरि हली वेंदी आहे ऐं जेका कूल एयर आहे उहा हितां खां गुज़रंदी कूलिंग टावर में वेंदी आहे। कूलिंग टावर हिन खे स्टीम जे ज़रिए जेको आहे न गरम कंदो आहे उन खां बाद में ही स्टीम टर्बाइन में हलियो वेंदो आहे। स्टीम टर्बाइन हिन खे मदद कंदो आहे बिजली पैदा करण में। उन खां बाद में जेका बिजली हूंदी आहे उहा इलेक्ट्रिक जनरेट में स्टोर थींदी वेंदी आहे। जेका बिजली स्टोर थियल हूंदी आहे उहा ट्रांसमिशन लाइन जे थ्रू असां ताईं ट्रांसपोर्टर ताईं वेंदी आहे ऐं असांखे जेका आहे न लाइट मिलंदी आहे। Assalamu alaikum. I am Ragni from class 5 and my school name is Roshan Tara Secondary School and they are my group members. I am Shubhatullah from class 5 Roshan Tara Secondary School. I am Isma from class 5. I am Alimadal from class 5 Roshan Tara Secondary School. I am Mira from class 5 Roshan Tara Secondary School. I am Shahzad from class 5 Roshan Tara Secondary School. I am Salma from class 5 Roshan Tara Secondary School. I am Bakhtar from class 5 Roshan Tara Secondary School. I am Umi Fatma from class 5 Roshan Tara Secondary School. Our topic is eclipse. When the earth goes round the sun and the moon goes round the earth, a shadow is formed. Such a shadow is either on the moon or the earth. This shadow is called eclipse. I explain annular of solar eclipse. When the moon comes between the sun, but the sun can be seen around the edge of the moon, and impressive that the sun is a bright ring around the dark disk of the moon. Thank you. My name is Asrin Haidar. I am a student of class 4. My name is Shamsuddin. I am a class 4. My name is Mohammad Azad. I am student of class 4. ही प्रोजेक्ट जेको तव्हां ठाहियो आहे मुंहिंजे ख़्याल में 3 ॼणा आहियो। ॿुधायो थोरो हिन जे बारे में ब्रीफ कयो। सर ये जेको आहे सर इंडस्ट्री वग़ैरह में सर यूज़ थींदो आहे सर टैंकर आहे जेको सर 6 पॉइंट्स जो आहे हिन जे अंदरि सर असां पाणी विझंदासीं ऐं हिन जे अंदरि सर सेंसर लॻियल आहे जंहिंजे अंदरि सर पॉइंट्स आहिनि असांजे सर 1 लेवल ते सर असांजे जॾहिं सर पाणी पहुचंदो असांखे सर लाइट सर ॿुधाईंदो 1 पॉइंट ते सर पहुतो आहे। ही सर इंडस्ट्री वग़ैरह में सर यूज़ थींदा आहिनि सर हिन में सर 15-15 फुट वॾियूं सर टैंकियूं हूंदियूं जंहिंमें सर किरण जो बि सर ख़तरो हूंदो आहे। उन में सर हुन में सेंसर वग़ैरह लॻियल हूंदा आहिनि जंहिंमें मतिलबु ॿाहिरां माण्हू बोर्ड तां ॾिसी सघे थो केतिरो पाणी लेवल थी आहे सर तव्हांखे हाणे असांजे सर यूज़िंग ॿुधाईंदासीं। जेको असांजो मतिलबु पाणी जॾहिं फुल थींदो आहे सर ओवर थियणु लॻंदो त असांखे अलार्म बि ॾींदो सर। My name is Naila. I study in class 7. This is a 3D hologram. The 3D hologram is technology is a 3-dimensional project. Such as cameras or glasses. ऐं असां हिन खे जीअं सिंधी में असां ॿुधाए सघूं था त हे जेको असां 3D hologram आहे हिन मां वीडियो खीचे चारों तरफ़ा। मुंहिंजो नालो लियार आहे मां क्लास 7 जो शागिर्दु आहियां। इहो आहे 3D होलोग्राम। इहो 3 डायमेंशन प्रोजेक्ट आहे ऐं इहो असांखे ईअं हेल्प करे थो त असांखे वीडियो 3D में ॾेखारे थो बिना कंहिं ग्लासिस जे ऐं बिना कंहिं कैमरा जे ऐं हिनखे असां हर हिकु एंगल सां ॾिसी सघूं। थैंक यू।
why. Solar system is worked by converting energy of sun into power. There are two forms of energy. There are two forms of energy generated from the sun for our use. Electricity and heat. Electricity and heat both are generated through the use of solar panels. Sir, इन्हें आने फायदा बताएंगे. Sir, इन्हें पेरिंग आदि सोलर पैनल्स बदल में मतलब सस्तो है. सर सन जी जगह हीट प्रोड्यूस इन सोलर पैनल में पोइ सर कंट्रोलर एंड पावर बैटरी जो आप मोटर के सिग्नल दी है पोइ सर ट्यूबवेल जो आप वाटर टैंक में पानी कन्वर्ट थी पानी पोइ सर फील्ड्स में पानी वींदो आहे पोइ असां जेके प्लांट्स वग़ैरह आहिनि वेजिटेबल्स ग्रो कंदा आहिनि ऐं सर इन फ़ाइदा बि आहिनि इन सां असांजा पैसा बचंदा आहिनि ऐं हर मुख़्तलिफ़ मौसमनि में बि हलंदो आहे सोलर पैनल ऐं बिजली जो बिल भी असां घटि ईंदो आहे. Assalamu alaikum for everyone. My name is Aqsa Abdul Kareem. I study in class 6. My school name is Roshan Tara Secondary School. I am Nazia. I am from class 6. Assalamu alaikum. My name is Sajjad Idar. I am class from 6. Assalamu alaikum. My name is Awais. I am studying in class 6. Assalamu alaikum. My name is Abdul Ghani and I studied in class 6. अच्छा ही जेको तव्हां 4 भाई वारा प्रोजेक्ट जा जी ॿुधाईंदा हलो त हिन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि. ॿुधायो. सर हिन जा सभिनी खां वॾे में वॾो वन ऑफ द मेन बेनिफिट ऑफ wind turbine is that it generates electricity without any fuel. It's totally free. How does wind energy work? Wind blows past turbines rotating their blades. The kinetic energy is transformed into mechanical energy. A gearbox spins a generator to produce electricity. Transformer converts the electricity to appropriate voltage. LED light. Here are LED lights that are connected with motor directly through wires. ये जो प्रोजेक्ट है ना इनका मकसद है तो असां फ्री में इलेक्ट्रिसिटी पैदा था क्यों बगैर कोई गंदगी करे. दोस्तों मुंहिंजी ॿियो नंबर नंढड़ी जेकी आहे अनम मूंसां गॾु मौजूदु आहे उन बि प्रोजेक्ट ठाहियो आहे उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि जीअं ॿियनि ताईं बि ही मैसेज पहुची सघे जेके वालदेन पंहिंजे ॿारनि जी सपोर्ट नथा कनि ही आवाज़ उन्हनि ताईं बि पहुची सघे त ॾिसो तव्हांजा ॿार केतिरा टैलेंटेड आहिनि केतिरो टैलेंट उन में मौजूदु आहे पर तव्हांजी सपोर्ट न हुजण जे करे हू पढ़ाई में बि पोइते आहिनि ऐं उहे अॻिते बि न वधी सघंदा. असां त पंहिंजे ॿारनि जी सपोर्ट कयूं था पंहिंजे ॿारनि जी सपोर्ट हींअर कयूं था ऐं ॿियनि जी बि कयूं था. उन वालदेन खे बि गुज़ारिश आहे जेके पंहिंजे ॿारनि खां परे आहिनि ऐं उहे ॿारनि जी सपोर्ट नथा कनि उनखे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि जो टैलेंट किथे ज़ाया न कयो उनजो टैलेंट जी वाखाण कयो उनखे सुरुखुरु कयो जीअं तव्हांजा ॿार होशियारु थी सघनि ऐं उहो ज़माने हिन पंहिंजे जिते रहनि था हिन समाज में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि. Assalamu alaikum. My name is Zanam. I am from class 1. Today is our project animals. Small animals, नंढा जानवर, पालतू जानवर. Water animals, पानी वाला जानवर. Wild animals, जंगली जानवर. Insects, जीवता. Useful animals, जेका सा इस्तेमाल कंदा आहियूं जानवर. Birds, उड़ण वारा जानवर, पखी. Assalamu alaikum. My name is Nur Fatma. Wild animals live far away from cities and towns. जंगली जानवर बहुत हमेशा खां परे रहंदा आहिनि. They walk and run भॼंदा ऐं हलंदा आहिनि. Some of them climb trees. कुझ वरनि ते चढ़ंदा आहिनि. Some animals eat other animals. कुझ जानवर वरनि न कुझ जानवर ॿियनि जानवरनि खे खाईंदा आहिनि. Some animals eat plants. कुझ जानवर ॿूटा खाईंदा आहिनि. Some animals eat both plants and animals. कुझ जानवर ॿूटा ऐं जानवर ॿिन्हिनि खे खाईंदा आहिनि. गुजरात शहजादा ऐं मां क्लास 8
सतें शागिर्द आहियां रोशन तारा स्कूल में। जीअं त तव्हां ॾिसी सघो था हे असांजो सॼो ग्रुप आहे जंहिं असां मिली करे हे प्रोजेक्ट ठाहियो आहे हाइड्रोलिक पावर। हिन प्रोजेक्ट खे असां हाणे ॾिसूं हिकु डेफिनेशन आहे त इहो मतिलबु मैकेनिकल हिकु फंक्शन आहे, सही आहे, जंहिंखे असां ऑपरेट कंदासीं फोर्स त उहो पंहिंजो प्रेशर लिक्विड प्रेशर ॾिठो। जीअं हाणे मां तव्हांखे कयो ॾेखारियां त हाणे अनमोल खे भी अवार्ड मिलंदो ऐं अनम जी वारी आहे। अनम खे भी अवार्ड मिलंदो जंहिं ब्रीफिंग ॾिनी ऐं प्रोजेक्ट ठाही। दोस्तों लास्ट में इहो ई चवंदुसि त जेके पेरेंट्स जेके पीउ माउ पंहिंजे ॿारनि खे स्कूल में पढ़ाइनि था, सिर्फ़ु पढ़ाइण ई काफ़ी न आहे, उन्हनि खे सपोर्ट करण बि तमामु ज़रूरी आहे। सो पंहिंजे ॿारनि खे सपोर्ट कयो, उनजो ज़हन खुलंदो, उनखे हौसला अफ़ज़ाई मिलंदी ऐं उहो तव्हां जे लाइ ऐं इन पूरे समाज जे लाइ कुझु करे सघंदो। सो मूंखे ॾियो इजाज़त, जेॾां पेर तेॾां ख़ैरु।